अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां या कशिश ख्वाजा। उम्मीद है त ठीक ठाक हूंदा, ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों, अॼु मुंहिंजो वीडियो ठाहिण जो मक़सदु काफ़ी संगीन आहे ऐं काफ़ी इम्पॉर्टेंट आहे। उम्मीद आहे त गौर सां ॿुधंदा ऐं मुंहिंजी हिन वीडियो खे शेयर कंदा त ज़्यादा खां ज़्यादा माण्हू इहो वीडियो ॾिसी करे इन जो फ़ाइदो हासिलु करे सघनि। त साथियों, जीअं त असां हिकु ब्लड डोनेशन नेटवर्क ठाहियो आहे जंहिंजो नालो सिंध ब्लड ग्रुप आहे। असांजी हमेशह इहा कोशिशि रही आहे त मजबूर माण्हुनि जी मदद करण में हमेशह अॻिभराई करियूं। अवां ॾिठो हूंदो त रत लाइ अक्सर ग़रीब माण्हू परेशान हमेशह हूंदा आहिनि। इन करे असां चाहियूं था असांजी ही नंढड़ी कोशिश में तव्हां बि असांजो साथ ॾियो। असांजो पहिरियों मक़सदु थैलेसीमिया जे मासूम ॿारनि लाइ रत अरेंज करणु आहे, छाकाणि त इन्हनि ॿारनि जी ज़िंदगी जो दारो मदार रत ते हूंदो आहे। यादि रहे त ही मासूम ॿारड़ा वधीक न रही सघंदा आहिनि अगरि हिननि ॿारनि खे वक़्त ते रत न मिले। हिननि ॿारनि जी ज़िंदगी में ख़ुशहाली अची सघे, इन करे आउं अर्ज़ु करियां थी त पंहिंजे तमामु दोस्तनि खे ऐं ॿाहिरनि खे असांजे हिन कम में असांजो भरपूर साथ ॾियनि। अव्हांजी ॾिनल रत जो अतियो कंहिंजी क़ीमती ज़िंदगी बचाए सघे थो। इन करे ख़ुदारा अचो ऐं इंसानियत जो इल्मु बुलंद कयूं, मासूम मजबूर ॿारनि जो साथ ॾियूं। सिंध ब्लड ग्रुप, काशिफ सिंधी, गिव ब्लड सेव ब्लड। जी दोस्तों, त मुंहिंजे मैसेज जो पढ़ण जो मक़सदु इहो हो त जीअं त तव्हां सभिनीनि खे ख़बर आहे त मूं बि इहो ग्रुप जॉइन कयो आहे। त असांजी कोशिशि इहा आहे त असांखे तव्हांजो साथ खपे, तव्हांजो साथ खपे। असीं तव्हां खां बग़ैर कुझु बि न आहियूं ऐं इहो हिकिड़ो इंसानियत जी ख़िदमत आहे जेको सभिनीनि ते फ़र्ज़ु आहे। इहो हुक़ूक़ुल इबाद आहे ऐं पंहिंजो फ़र्ज़ु आहे, असांजो फ़र्ज़ु आहे त पाण जेको आहे सो माण्हुनि जी ख़िदमत करियूं। ख़ासि करे असांजो जेको विजन आहे उहो आहे थैलेसीमिया जा ॿार, नंढड़ा ॿार जंहिंखे मतिलबु हर 15 ॾींहं ब्लड लॻंदो आहे ऐं ब्लड न लॻण जी सूरत में उन्हनि जी जेकी जान आहे उहा ख़तरे में हूंदी आहे। त कोशिशि इहा हूंदी आहे त जेको आहे सो इन्हनि खे ब्लड मिले, टाइम ते मिले, त हू वधीक खां वधीक पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे सघनि ऐं कुदरत जा वधीक नज़ारा उहे ॾिसी सघनि। ऐं इन जे लाइ तव्हांखे असांजी मदद करणी पवंदी, असांखे तव्हांजे साथ जी ज़रूरत आहे। सो मूंखे उमेदु आहे त हमेशह वांगुरु मूंखे मायूस न कंदा बल्कि मुंहिंजो साथ ॾींदा। इन खां अलावा असांजे हिन नेटवर्क खे जॉइन करण जे लाइ तव्हांखे असीं इहा अपॉर्चुनिटी ॾियूं था त मथे ऐं डिस्क्रिप्शन में काशिफ सिंधी साहब असांजो भाउ आहे, असांजो सीनियर आहे, उन्हनि जो नंबर आउं तव्हांखे मैंशन करे थी छॾियां। त मथे आउं नंबर मैंशन करे थी छॾियां काशिफ सिंधी साहब जो, त अदरवाइज़ के बि अगरि कॉन्टेक्ट वग़ैरह करे त उन्हनि जे नंबर ते करे। काशिफ सिंधी, यादि रहे त सिर्फ़ु इन्ही मक़सद जे लाइ कॉल वग़ैरह करियो असांखे जॉइन करण जे लाइ। लास्ट टाइम जॾहिं मूं का वीडियो हिकिड़ी छॾी हुई त उन में इहो हो त माण्हुनि मुंहिंजो नंबर सम्झी करे काफ़ी डिस्टर्ब कयो आहे। सो मुंहिंजी हथ ॿधी गुज़ारिश रहंदी त ख़ुदारा जेको आहे काशिफ साहब खे वधीक डिस्टर्ब न कयो वञे। ऐं इन खां अलावा मां पंहिंजो नंबर न बल्कि काशिफ साहब जो नंबर मथे मैंशन करियां पई, उन खां वधीक तव्हां डिटेल्स वग़ैरह वठी सघो था। ऐं मुंहिंजी जेको आहे सो इहा रिक्वेस्ट आहे तव्हां सां, जेके मुंहिंजा भाउ मुंहिंजा दोस्त मूंखे ॾिसी रहिया आहिनि, उन्हनि सां इहा गुज़ारिश आहे त असांजो ग्रुप जॉइन कनि ऐं इंसानियत जी ख़िदमत कनि। ऐं इन जो अजर जेको आहे सो अलाह साईं तव्हांखे ॾींदो, असांखे ॾींदो। असांजी भरपूर कोशिशि हूंदी ऐं असांजी इन कोशिशुनि में असांखे तव्हांजो साथ खपे। तव्हां खां बग़ैर असीं कुझु बि न आहियूं। सो मूंखे उमेदु आहे त हमेशह जी तरह मूंखे मायूस न कंदा। मां पंहिंजे सीनियर जो नंबर मथे मेंशन करियां पई। मैं अपने सीनियर का नंबर ऊपर मेंशन कर रही हूँ, जिसको भी हमारे इस मकसद में, हमारे इस काम में हमारा साथ देना हो, वो हमारे सीनियर से काशिफ सिंधी साहब से रब्ता कर सकते हैं। मज़ीद मैं उनका नंबर ऊपर मेंशन कर रही हूँ। अगर कोई भी आपको इस बारे में जानकारी चाहिए, अगर कोई भी आपको इंफॉर्मेशन चाहिए इसके हवाले से, तो आप उनसे कांटेक्ट करें। मैं उनका नंबर ऊपर मेंशन कर रही हूँ और मुझे उम्मीद है कि मुझे हर दफ़ा की तरह इस दफ़ा भी मायूस नहीं किया जाएगा बल्कि मेरा साथ दिया जाएगा। हमें आपकी ज़रूरत है, आप हमारा साथ देंगे। इन छोटे छोटे बच्चों को इनकी ज़िंदगियां बचाने में आपकी ज़रूरत है हमें। आप हमारा साथ देंगे और ये बच्चे ज़्यादा से ज़्यादा ज़िंदा रहेंगे, ज़्यादा से ज़्यादा सांस लेंगे। इनका अजर हमें अल्लाह पाक देंगे।
ہمیں ان سے ہی امید ہے اور وہ ہمیں اجر دیں گے بالکل. اور اس کے علاوہ ہم یہی چاہتے ہیں، ہماری یہی کوشش ہے کہ ہم ان کی خدمت کر سکیں اور انسانیت کا بول بالا کریں. سو تھینک یو سو مچ، بہت شکریہ. کوشش کریں زیادہ سے زیادہ میری اس ویڈیو کو شیئر کریں، میرے اس پیغام کو شیئر کریں، تاکہ زیادہ سے زیادہ لوگ یہ ویڈیو دیکھیں اور اس سے فائدہ حاصل کر سکیں. بہت شکریہ. تھینک یو سو مچ. جی سندھ، جی لطیف.